अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे तरक़ी पसंद अदीब रशीद भट्टीअ जी 38वीं वरसी मादरी ॿोलियुनि जे आलमी ॾिहाड़े जे मुनासिबत सां तालीम में मादरी ॿोलीअ जी अहमियत जे मौज़ूअ ते अंजुमन तरक़ी पसंद मुसनिफ़ीन कराची तरफ़ां कोठायल तक़रीब में प्रोफेसर डॉक्टर रियाज़ अली शेख तरफ़ां ॻाल्हि ॿोल कई वई आहे, जेका अवांजी समातुन में पेश कयूं था। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी। सभिनी खां पहिरीं त हीउ जेको ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं, असांखे हिनजी हिस्ट्री खे हिनजी तारीख़ सम्झणु घुरिजे। त हीउ जेको माउ ॿोली जो ॾींहुं आहे, हीउ असांजे करतूतनि जो नतीजो आहे। असां जेको 48 में 48 खां पोइ 50 में जॾहिं अक्सरियत खे चयोसीं त तुंहिंजी ॿोली हिन मुल्क में न ॻाल्हाई वेंदी, बंगालियुनि खे चयोसीं त तव्हांखे उहे ॿोली ॻाल्हाइणी पवंदी जेके असां अक़लियत वारा ॻाल्हायूं था, त उन्हनि एहतजाज कयो। एहतजाज जे नतीजे में बिलाक उन्हनि जानू बि ॾिनियूं ऐं जानू ॾियण खां पोइ उन ॿोली जे हक़ खे तस्लीम कयो। त पहिरें असांखे पाण खे अञा ताईं पुछिणो पवंदो त हीअ ॾुआरी असां आहियूं, जे दुनिया चई असांजे ॾोह खे तस्लीम कयो ऐं ॾोह खे सही दुनिया में तस्लीम कयो। त पहिरीं हीअ ज़हन में हुजे त तारीख़ खे न विसारियो। हाणे त बांग्लादेश में इलेक्शन थियण खां पोइ असांखे लॻे थो त असांजा ॿाहिरि मोटी आया आहिनि। ॾिसूं बि अॻिते हली करे नतीजा किथे वेंदा, इहो मौज़ूअ आहे जेको हाणे न ॾिसो सघूं पर ॿियनि आहे त इहो ज़हन में रखणु घुरिजे। ॿियो इहो त ॿोली जेकी आहे इंसानी तारीख़ जेके एतिरा पॉलिटिक्स जेके असां चवंदा था समाजिया जा ॿाहिरि बशरिया जा ॿाहिरि चवंदा आहिनि त ॿोली हीअ जेकी काइनात में जॾहिं जीवत आहे या जीवन माण्हू जेके हींअर आहिनि, उन सभिनी खां अहम जेकी डेवलपमेंट आहे उहा ॿोली आहे। हीअ ॿोली हिकु कम्युनिकेशन जेके जर्मन मार्क्सिस्ट लिंग्विस्टिक हेबरमार्क जे थियरी ऑफ कम्युनिकेशन में सोचियो त हीअ जेकॾहिं ॿोली न अचे हा त शायदि इंसान जी दुनिया में जेकी नई दरियाफ़्त रिनोवेशन आहे, हीअ जेको सभु कुझु तबाहियूं न अची सघे। छो त इंसान ख़्याल जी ॾे वठि कई हीअ जेके ॿिया जानवर आहिनि या ॿिया जेके माण्हू जेके शयूं ॾे वठि नथा करे सघनि ख़्याल जी, त ॿोली जेकी आहे ख़्याल जी ॾे वठि कंदी आहे, इन में क्रिएटिविटी ईंदी आहे, इनोवेशन ईंदी आहे। त हीअ सभिनी खां सम्झणु घुरिजे असांखे ॿोली जी अहमियत छा आहे। ऐं ॿोली जॾहिं मक़ामी हूंदी आहे त मक़ामी तजुर्बा पोइ बैन अवी तजुर्बा थी वेंदा आहिनि। त हिते छा थो थिए, रीज़न छा थो थिए, पोइ माण्हू जी जॾहिं कनेक्टिविटी थींदी आहे त जंहिं नतीजे में आलमगीर ॿोली ऐं कनेक्टिविटी वधंदी आहे। त इहा असुविधा ॿियो इहो त ॿोलियूं आहिनि कहिड़े क़िस्म जी दुनिया में। हिकु त ॿोलियूं आहिनि जेके मक़ामी ॿोलियूं आहिनि जेके पंहिंजी धरती खां निकितियूं ऐं पंहिंजी धरती ते आहिनि। ॿिए ॿोलियूं जो ॿ क़िस्मूं बि हूंदियूं। उहा आहे त जॾहिं दुनिया फदा थी, माण्हू हिकु ॿिए खां ॿिए जाइ ते विया त हुते नई ॿोलियूं हूंदी। किथे हुकुमरान आया, फतह कयो त ज़बरदस्ती ॿोलियूं बढ़ियूं हुते। मिसाल लैटिन अमेरिका खे विया त मक़ामी ॿोली ख़तमु करे उते स्पेनिश ॿोली इंट्रोड्यूस करायो। तव्हां ख़बर आहे मज़हबी इंट्रोड्यूस करायो, तव्हांजी ॿोली बि इंट्रोड्यूस करायो। ऐं ॿी क़िस्म जी ॿोलियूं आई त जॾहिं हुकुमरान विया पंहिंजी ॿोलियूं खणी विया, पर मक़ामी ॿोलियूं हुयूं उन्हनि सां असां उनखे सोसायोलॉजी टर्म्स में चवंदो स्टिमुलेशन ऑफ सोसाइटी मिलियूं ऐं उनजे नतीजे में नई ॿोलियूं साम्हूं आयूं। जेको उहो ज़ोर ज़बरदस्ती न हुई पर नेचुरल प्रोसेस आयो। मिसाल तौरु उर्दू आहे, जीअं चऊं त लश्करी ॿोली चइबी आहे त माण्हू सेंट्रल एशिया खां आया, अल्टीमेटली हिते हिंदी हुई ऐं पोइ अल्टीमेटली ॿोली ठही। त ॿोली जे क़िस्मनि ऐं ॿोली जी हर क़िस्मनि खे हर शयुनि खे साम्हूं रखणो पवंदो ताकी हिस्टोरिकल प्रोसेस असांखे सम्झ में अचे। त ॾुखियो कमु इहो हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां ॿोली खे ज़बरदस्ती पढ़ियो था ऐं कॉलोनाइज़ आहे ऐं ॿी ॿोलियुनि खे कमु था सम्झो था। जीअं हाणे दोस्त ॻाल्हि करे या त कंहिं ॿोली खे तव्हां जेको आहे पोच ते पुॼायो था, कंहिं ॿोली खे तव्हां हेठि करियो था, त उन खां मसइलो असांजो जेको आहे उथंदो आहे। इहो सम्झो ऐं इन लाइ मूंखे यादि थो अचे त सुहेल ॿुधाईंदो त लैना ने पोइ स्टालिन ॻाल्हि कई त उहे ई ॿोलियूं सर्वाइव कंदियूं जेके मंडी जी ज़रूरतनि खे पूरो कंदियूं। मंडी जी ज़रूरतनि खे पूरो करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त तव्हां थोरो ॿोली खे आइसोलेशन में ॾिसो, बल्कि रिलेशन ऑफ प्रोडक्शन ऐं मोड ऑफ प्रोडक्शन खे बि ॾिसो। गुंजाइश पैदा कयो। इन बावजूदि उन्हनि जेके कामयाब असांजे साम्हूं आया जॾहिं सोवियत यूनियन ठहियो त 1924 में जॾहिं अल्टीमेटली नेशनल क्वेश्चन या क़ौमी सवाल ते जॾहिं उते बहस थी ऐं क़ौमनि जी शनाख़्त ते बहस थी त उनजो तमामु रशिया ऐं सोवियत यूनियन में ऐं ख़ासि तौर ते सेंट्रल एशिया जेके हाणे असां चऊं था मुस्लिम रियासत, तव्हांजी जेकी बि ॿोली आहे तव्हां पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदा, तव्हांजी शनाख़्त बरक़रार रहंदी, तव्हांजो मज़हब चाहे तव्हांजी हक़ शनाख़्त उहा रहंदी, पर साइंटिफिक अप्रोच खे तव्हां तस्लीम कंदो त साइंटिफिक अप्रोच खे पंहिंजी ॿोली सां गॾु करे इन करे तव्हांखे
सेंट्रल एशिया में जिते मज़हब कहिड़ो बि हुजे पर पंहिंजी ॿोली बि बरक़रार कयो ऐं साइंटिफिक तरक़ी बि कयो त हीउ ॿियो क़िस्म हो त कहां कहिड़े तरीक़े सां हीउ जेको हाणे दोस्त ॻाल्हाए रहिया था असांजी ॿोली कुझु ते पंहिंजी थी वञे त हीअ असां वटि सक्सेसफुल मॉडल आहे त पंहिंजी ॿोली बि बचायो ऐं साइंटिफिक तरक़ी बि थी मुंहिंजी ॿी मिसाल मां तव्हांखे ॾींदुसि त हाणे इंडिया में तव्हां ॾिठो आहे हिकिड़ो वॾो मुल्क आहे थोरी बि सरकारी ॿोली कोन सभिनी खे ख़बर आहे सरकारी ॿोलियूं उन्हनि तस्लीम कयो किथे माण्हुनि खे विढ़ो पियो किथे रियासत खे तस्लीम कयो उत्तर इंडिया हिकिड़ो ॾखण इंडिया आहे ॾखण इंडिया जा माण्हू जेके पंहिंजी ॿोली जे बारे में पंहिंजी शनाख़्त जे बारे में एतिरा सेंसिटिव आहिनि त पंहिंजे मुल्क में रहंदे हुए हू जेकी हिंदी चओ या जेकी तव्हां ॿोली चओ ॿोली में कोन ॻाल्हाईंदा आहिनि या त पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदा आहिनि या अंग्रेजी में ॻाल्हाईंदा आहिनि ऐं ॾखण इंडिया में मतिलबु मां हैदराबाद ॾखण आंध्र प्रदेश चेन्नई जेके मद्रास इहे जेके इलाइक़ा आहिनि ऐं तव्हां हुनजे तरक़ी जमल खे ॾिसो हाणे हू चवनि था त पूरी इंडिया जी तरक़ी जेकी आहे उत्तर इंडिया नॉर्थ इंडिया जेके चऊं था यूपी सीपी हे जेको आहे उते कोन्हे बल्कि असल तरक़ी IT सभु तरक़ी जेकी आहे उहो ॾखण इंडिया में आहे उते IT बेंगलोर तव्हां ॿुधो हूंदो इहे सभु जेके तव्हां ॾखण इंडिया में उन्हनि न पंहिंजी ज़बान छॾी न उन्हनि कल्चर छॾी इंडिया में हीउ जेको फिल्म जो कल्चर आहे ॾखण इंडिया में वधीक स्ट्रॉन्ग आहे चाहे बेंगाल हुजे त ॿियो तव्हांखे मिसाल ॾियो त अॼोके दौर में मां चयो सोवियत यूनियन जी मिसाल कोन्हे हाणे जे लिहाज़ सां तव्हांखे मेड़ो थो ॾिए त पंहिंजी ॿोली में रहंदे खां तरक़ी कोन थी सघे त हीउ तव्हांजे साम्हूं आहे हिकिड़ा उत्तर इंडिया जेको तरक़ी पुठियां रहिजी आहे ॾखण इंडिया पंहिंजी ॿोली खे पंहिंजी शनाख़्त खे तस्लीम कंदे मञाईंदे बरक़रार रखंदे अॻिते वधी वियो हाणे चवनि था उत्तर इंडिया त असां ते ॿाहिरि थी वियो आहे इंडिया ते GDP त ॾखण इंडिया त हीउ सपोर्ट करे मुंहिंजे चवण जो मक़सदु हो त असांखे कुझु शंका थियणु घुरिजे बल्कि इन ॻाल्हि ते असांखे वधीक ज़ोर ॾियणु खपे त भाई असांजी ॿोली असांजी शनाख़्त बरक़रार हुई ऐं उन शइ असांजे पोइ अॻिते वधंदासीं हाणे हीउ जेको बहस आहे जेको असां पंहिंजे मुल्क खे पंहिंजे संस्कार ते ॾिसूं त असां वटि छा लैंग्वेज पॉलिसी हुई छा पॉलिसी हुई छा हुई त जॾहिं मुल्क जो दोस्त साईं सुलेमान नदवी जी मिसाल ॾिजो सुलेमान नदवी का सुठी आहे त मां सुलेमान नदवी जो ॿियो कहिड़ो बि तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहियां थो त जॾहिं सॼे तालीम में मुल्क थियो त लैंग्वेज पॉलिसी छा हुई मज़हब जे नाले ते ठहियो आहे त मज़हब जे नाले ते ख़ासि ॿोली जेकी आहे मरी वई छो त हुन जो ख़्यालु हो त क़ौमी शनाख़्त जिन्हनि मुल्क ठाहियो 40 जी करारदाद पास कई हाणे इन जी शनाख़्त जी असांखे का ज़रूरत कोन्हे ऐं अॻिते हली करे खे ख़तमु कयो ऐं जॾहिं बंगाल में तहरीक थी ओड़ी महिल सुलेमान नदवी साहब आर्टिकल लिखियो ऐं आर्टिकल लिखी त हीउ जहिड़े में पवण जी ज़रूरत कहिड़ी आहे ऐं सिंधी बलोची जेकी बि जेके ॿोलियूं ख़तमु करियो ऐं हिन मुल्क में अरबी नाफ़िज़ करे छॾियो ऐं हिन मुल्क जी ॿोली जेकी आहे अरबी हुजणु खपे मां सोचंदो हुउसि त हीउ 5000 सालनि जी तारीख़ूं हिते मिलियल माण्हुनि खे नोबेल प्राइज़ हीउ सभु जेको आहे खॾिमे विया ऐं ॿोली जेकी आहे उहा मरी वेंदी जेकी नज़रियाती पर हितां स्टेट जेको माइंड सेट असांजे साम्हूं आहे त कीअं उन सोचो त क़ौम जी शनाख़्त खे ख़तमु कयो वञे ऐं उन खे जेके सुठो कमु तव्हां पढ़णु चाहियो त डॉक्टर तारिक रहमान जा सुठा सुठा लैंग्वेज तव्हांखे काफ़ी शयूं त हीउ टियों अहम जेको आहे मां सम्झां थो जेके माइल स्टोन चइबो आहे त अहम जेको आहे वन यूनिट जॾहिं मरे हुए मुल्क में त पोइ उनकी जेकी आहे क़ौमनि जी शनाख़्त बि ख़तमु कई वई क़ौमनि जी ॻाल्हाइण जी तरीक़ात ते बि पाबंदी विधी हुई जेके दोस्त ॻाल्हाए विया त पंजाबी छा थियो किथे छा थियो गुजराती ख़तमु थी त हू सभु नतीजो वन यूनिट जो त तव्हां क़ौमनि जी शनाख़्त खे बि ख़तमु कयो क़ौमनि जे कल्चर खे बि ख़तमु कयो ऐं सभु तव्हां ख़तमु कंदो त पोइ हिकिड़ो मुल्क रहंदो पोइ हिकिड़ी शनाख़्त रहंदी पोइ न वन यूनिट हलियो न क़ौमनि जी शनाख़्त ख़तमु थी बल्कि क़ौमनि अंदरि कावड़ वरितो ऐं क़ौम जी कावड़ जे नतीजे में अल्टीमेटली तव्हां त 70 जे लखनि माण्हुनि जा नतीजा कहिड़ा साम्हूं आया ऐं अल्टीमेटली हींअर बि जेकी सूरत हाल आहे असां वटि मुंहिंजे ख़्याल में असांखे सम्झ में अचे अड़ी तरमीम थी अड़ी तरमीम खां पोइ हीअ जेके सब्जेक्ट डिवॉल्व थिया जंहिंमें एजुकेशन ऐं तालीम बि जो बि सूबनि ते मिलियो हाणे वरी तव्हां ॿुधो त वरी हिकु डिमांड हुई त 28वीं तरमीम में तालीम खे वरी मर्कज़ जे हवाले कयो 27वीं तरमीम में डिस्कशन हुई पर हाणे 3वीं तरमीम खां पोइ जॾहिं तालीम सूबनि खे मिली त पोइ सॼे सूबनि में कमु थियो न थियो मां उन खे नथो वञणु चाहियां बहरहाल सिंध में असां
अठनि माण्हुनि जी कमेटी ठही जंहिंमें मां बि मेंबर हुउसि असांखे भवरो पियो पंहिंजी जाइ ते मिसाल हो पर असां हिकिड़ी तजवीज़ ॼाणीसीं त तमामु स्कूलनि में चाहे उहे प्राइवेट हुजनि चाहे उहे सरकारी हुजनि सिंधी लाज़मी पढ़ाई वञे सिंधी लाज़मी पढ़ाई वञे यकीन को 9 साल लॻी आहे पोइ सरकारी स्कूलनि में चलो इंट्रोड्यूस थी वियो प्राइवेट स्कूल ख़ासि करे जॾहिं असां कोन पढ़ाईंदा ख़ासि चैनल वारा स्कूल जेके सिटी बीकन फाउंडेशन इन्हनि न पढ़ाईंदा असां वरी वियासीं असां कोर्ट में वियासीं ऐं कोर्ट खां पोइ इहे वठी आयासीं त न तव्हांखे मुंहिंजी पढ़ाइणी पई हाणे बि 8 दर्जे ताईं सिंधी पढ़ाई थी वञे पर जीअं पढ़ाई थी वञे उहो तव्हां बि सम्झी सघो था ऐं मां बि सम्झी थो सघां थोरो फॉर्मेलिटी पूरी कई थी सॼी फॉर्मेलिटी पूरी कई थी वञे उन काॻर ते हाणे असां सभिनी जो इहो मुतालबो हुजणु खपे त इन खे अमली तौर ते नाफ़िज़ कयो वञे ऐं इन खे बिल्कुलु हर दर्जे ते यकीनन पढ़ायो वञे ॿियो जो मिसाल थो ॾियां जॾहिं की स्टेट कंहिं शइ खे इम्प्लीमेंट करणु चाहे त पोइ हू इम्प्लीमेंट कंदी आहे ऐं जिते स्टेट जी पॉलिटिकल न हुजे त उहो कमु कॾहिं थींदो ई कोन्हे मिसाल तौर ए लेवल ओ लेवल जेके कैमरेजन जा जिस्म में तव्हां सभिनी सां ॼाणियो ब्रिटेन वारा टेस्ट वठनि था उन्हनि वटि पाकिस्तान स्टडी इस्लामियात जा सब्जेक्ट हूंदा पर स्टेट छो त डेवलप वारे दौर में चाहियो त हीउ मुल्क जेको आहे इस्लामी मुल्क है त उन्हनि चयो त हे लेवल ओ लेवल वारा ओड़ी मानी कमु कंदा जेसि ताईं हू पाकिस्तान स्टडी ऐं इस्लामियात जा एडिशनल सब्जेक्ट कोन पढ़ाईंदा हाणे हू स्टूडेंट टेस्ट पेपर ईंदा आहिनि पर इस्लामियात जो ही पाकिस्तान स्टडीज़ हिन लाइ मैंडेटरी आहे लाज़मी सब्जेक्ट आहे मां चवां त जॾहिं स्टेट उहो कमु कराए सघे जिते स्टेट जेके सूबाई ॿोलियूं उन्हनि खे छो न नथी नाफ़िज़ करे छो त स्टेट जी बिल्कुलु तंहिंजी मां मिसाल ॾींदुसि युगोस्लाविया मां वियुसि पंहिंजे कम लाइ त जॾहिं मार्शल टीटो खां पोइ जॾहिं मार्शल टीटो आयो युगोस्लाविया हिकु फेडरेशन ख़बर आहे 7-8 जेके नंढा मुल्क जंहिंमें क्रोशिया हो जंहिंमें स्लोवेनिया हो जंहिंमें सर्बिया हो ऐं मोंटेनेग्रो हे सभु फेडरेशन ठहिया त ओॾी महिल टीटो उहो ई साॻी ॻाल्हि कई त तव्हांजी शनाख़्त तव्हां पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदो फेडरेशन युगोस्लाविया वारी हूंदी पर हर जेको आहे पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो पंहिंजो मज़हब बरक़रार इन करे जेसिताईं टीटो हयात हो तेसिताईं फेडरेशन बरक़रार रही ऐं जॾहिं जी हथकड़ी कई वई त पोइ मुल्क बि टुटी वियो ऐं फेडरेशन बि टुटी वई त हीअ असां लाइ मिसाल आहे त ईअं 70 में असां मुल्क तोड़ियोसीं बाक़ी हाणे छा थी थो असांजी मिसाल आहे मतिलबु हीअ कामयाब ऐं नाकामी जा मिसाल असां मौजूदु टियों मां इहो सोचियां पियो त जीअं हाणे दोस्तनि ॻाल्हायो वधी ॻाल्हि कोन कंदुसि त पंजाबी हाणे मूंखे ख़ुशी आहे त पंजाब में घटि में घटि जाट पंजाबी जाट तेरी वारो मामलो थियो आहे त ख़ुशी आहे त पंजाबियुनि खे पंहिंजी ॿोली ते पंहिंजी शनाख़्त ते जेको असरु करणु घुरिजे ताकी ॿियनि लाइ बि रस्ता खुलंदा ऐं ॿियनि जी ॿोली खे बि घटि में घटि तस्लीम कयो त मूंखे ईअं लॻे थो मां पोइ पंहिंजे सिंध असेंबली में हू पई हले कॉन्फ्रेंस पई हले त मां उते हाल घुमां पूरी असेंबली जा जेके नई बिल्डिंग ठही आहे न सिंध असेंबली बिल्डिंग ठाराईंदा त पूरी छतनि में हर जाइ ते मूंखे अरबी में लिखियलु नज़र आयो आहे मां नथो ॻाल्हाइण चाहियां त अरबी में छा लिखंदी हिन माण्हू खे सम्झ में अचे न हू त जंहिंजो जमहूरियत सां को वास्तो ई कोन्हे इहो ई साॻियो आहे नेशनल असेंबली में आहे सेनेट में आहे बाक़ी असेंबली में चवण जो मतिलबु आहे पंहिंजी असेंबली में छो न पंहिंजी ॿोलीअ में जमहूरियत लाइ कयल जदोजहद खे पंहिंजी ॿोलीअ में लिखनि शेख हयात जी शाइरी लिखनि अलाह ताला कोई शाइरियूं लिखनि पंजाब वारा उस्ताद दामन जी शाइरी पंजाबी में लिखनि त जमहूरियत लाइ भेड़ थिए थी बलूचिस्तान वारा पंहिंजी ॿोलीअ में लिखनि केपी वारा पंहिंजी ॿोलीअ में लिखनि छो न लिखनि जेसिताईं तव्हां पंहिंजे पाण खे पंहिंजे पाण खां माण्हू सां कोन वठंदो त तव्हांजी हीअ सभु शयूं तव्हांजे खे कमु थी कोन रहंदियूं त थोरी माल भेड़ थींदी त भेड़ खे ॾेई नाले त मुंहिंजो वॾो मक़सदु आहे त असांखे इहो ऐं आख़िरी ॻाल्हि मां करे मां चवां थी असांखे रेज़ोल्यूशन वठणु खपे पहिरीं रेज़ोल्यूशन असांजी हीअ हुजणु खपे त कराची शहर में जिथे जिथे रोडनि जटियुनि रस्तनि जा नाला लिखियल आहिनि अंग्रेज़ी में उर्दू में उते सिंधी में बि नाला लिखिया हुजनि उते सिंधी में बि नाला लिखिया हुजनि हे हर जाइ ते हुजणु खपे इंडिया में तव्हां चओ था त उर्दू में बि लिखिया हुजनि सिंधी में बि लिखिया हिंदी में बि लिखिया हुजनि त मां हिते छो न लिखिया ताकी माण्हुनि खे ख़बर त पए माण्हू वीचार था कनि माण्हू ख़बर त पए ॿियो मुतालबो इहो हुजणु खपे त गुजराती वारो सिंध असेंबली में तव्हांजा मेंबर बि हुजनि
सिंध असेंबली में गुजराती मेंबरनि जी इहा डिमांड हुजणु खपे त गुजराती ॿोली जी रिवाइवल कई वञे ऐं गुजराती ॿोली खे पढ़ायो बि वञे लिखायो बि वञे ऐं उन खां बाद उन जे लाइ जेके बि फर्दर अॻिते वधाइण लाइ उपाउ वरिता वञनि